साह आहे त चाह थींदो पियो, साह आहे त चाह थींदो पियो, मूंखां त ही गुनाह थींदो पियो। तूं दुश्मनी करण में कर न कोताही, जे ज़िंदगी रही त वरी ठाह थींदो पियो। अस्सलाम वालेकुम, धरती जो जमालो वावा जमालो में हैदर क़ादरी मां सभिनी खे भली कार चवे थो। ऐं मां पंहिंजे हिन शो जे आगाज़ में नंढड़ो हिकिड़ो टॉपिक, हिकिड़ो लफ़्ज़ उन ते कुझु तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। बर्दाश्त हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको अव्हां सभई उन मां वाक़ुफ़ु त आहियो, पर तमामु घटि माण्हू आहिनि जेके इन लफ़्ज़ ते अमल बि कंदा आहिनि। असां ज़्यादातर तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह हिकिड़ो वाह भुली रहियो आहे, कोई कंहिंजी ॻाल्हि बर्दाश्त नथो करे, कोई कंहिंजो रवैयो बर्दाश्त नथो करे, कोई कंहिं शख़्स खे बर्दाश्त नथो करे, कोई कंहिंजो अचणु वञणु घुमणु फिरणु उथणु विहणु या कंहिंजी तरक़ी बर्दाश्त नथो करे। सो इहो बर्दाश्त जेसि ताईं असां इन लफ़्ज़ ते इन लफ़्ज़ जे अमल ताईं न ईंदासीं तेसि ताईं हिन सोसाइटी में हिन माहौल में असां रहण जे क़ाबिल न थींदासीं। तव्हां ज़्यादातर ॾिठो हूंदो तव्हांखे कंहिं न कंहिं ॻाल्हि ते कावड़ ज़रूरु लॻंदी आहे हर माण्हू खे। इहो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त एक्सपीरियंस आहे जेकॾहिं तव्हां हिन मां गुज़रो था, ऐं बहितरीनु इहा हिकिड़ी सिचुएशन ईंदी आहे त तव्हांखे का शइ बुरी लॻे त इन वक़्तु तव्हांजो हिकिड़ो एग्ज़ाम हूंदो आहे त तव्हां उन तकलीफ़ खे बर्दाश्त कयो था या तव्हां ब्लास्ट थियो था। सो घणा माण्हू तकलीफ़ खे बर्दाश्त न कंदा आहिनि, उन ते हू फ़ौरन रेज़िस्टेंट पंहिंजो ॾेखारींदा आहिनि। सो असां सभिनी जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त बर्दाश्त कयूं, असां बाक़ाइदे बर्दाश्त कयूं, हिक ॿिए खे हिक ॿिए जूं ॻाल्हियूं बर्दाश्त कयूं। छो त दोस्तनि में ख़ासि करे तव्हां ॾिठो हूंदो त दोस्तनि में कुझु घणियूं वधीक अॼुकल्ह रंजिशूं पैदा थींदियूं आहिनि। इन ते मौला जी हिकिड़ो ख़ूबसूरत कॉल आहे, इन कॉल सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयां थो त दोस्त की बात अगर बुरी लगे तो ख़ामोश हो जाओ, अगर वो दोस्त होगा तो समझ जाएगा, अगर वो ना समझे तो फिर तुम समझ जाना कि वो तुम्हारा दोस्त था ही नहीं। सो हिक ॿिए खे बर्दाश्त कंदासीं त खोड़ शयूं असांखे नज़र ईंदियूं। पंहिंजे प्रोग्राम जे आगाज़ में असां शुरू में जेको असां सेगमेंट कंदा आहियूं शौक़िया सिंगर, उन शौक़िया सिंगर सेगमेंट में सभ खां पहिरीं कॉल ॾिसूं था असां वटि कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं आप? फर्स्ट क्लास, आप सुनाए कैसी हैं? सारा बात कर रही हूँ सक्खर से। सारा बात कर रही हैं सक्खर से। सारा आप कैसी हैं? सक्खर शहर बहुत अच्छा शहर है और सर्दियां तो आ गई होंगी अभी। बहुत ज्यादा आ गई, 1 महीने से ज्यादा हो चुका। मेरा तो पंखा भी बंद हो गया है, बहुत ठंड लगती है मुझे। अच्छा अच्छा अच्छा, और सक्खर आपका से। प्रोग्राम बहुत जबरदस्त है। मेरी सिस्टर ने मुझे कहा कि वो देख रही है, लेकिन मेरे पास जो है ना वो धरती टीवी नहीं आ रहा है केबल पे। तो मुझे इतना दुख हुआ, उसने मुझे बताया कि इतना जबरदस्त प्रोग्राम है, तुम कॉल करो। तो मैंने उसके कहने से कॉल किए। मैं उसको थैंक्स कहूंगी आपके प्रोग्राम के जरिए से। थैंक यू सो कि मच उसने मुझे बताया। थैंक यू सो मच सारा, आपने हमारे शो को पसंद किया और माशाल्लाह। सबसे पहले हम जो इस वक्त आपकी जो सेगमेंट में कॉल है वो सेगमेंट है शौकिया सिंगर, जिसमें जी। इस वक्त आप हमारे साथ लाइन पे मौजूद हैं। तो शौकिया सिंगर में सारा हमें क्या सुनाएगी आज? इस जहां में दिल किसी का तोड़ना अच्छा नहीं, प्यार से बढ़कर यहाँ रिश्ता कोई सच्चा नहीं। हम न तरसे कभी फिर खुशी के लिए, प्यार मिल जाएगा जिंदगी के लिए। हम न तरसे कभी। बहुत अच्छा, अच्छी कोशिश प्यार झूठा न सारा सारा हो। सारा सारा बहुत अच्छा, जी। अच्छी कोशिश कर रही हैं आप शौकिया सिंगर सेगमेंट में। और शायद आपकी फर्स्ट कॉल है हमारे इस शो में। सो पहली बार आपको सुना, अब देखते हैं कि आपसे भी ज़्यादा सुरीले अगर लोग हमें कॉल करेंगे तो फिर आप तो कट जाएंगी, और अगर नहीं तो फिर आप तो हैं। सारा सखर का असांखे कॉल कई आहे ऐं अव्हां असांजो नंबर स्क्रीन ते अचे पियो, तव्हां जल्दी में असांखे फ़ोन करे सघो था ऐं असांजे हिन शो में पार्टिसिपेट करे सघो था। जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां
वधीक सुरीला आहियो ऐं तव्हांखे सुरनि जी ख़बर आहे त पोइ तव्हां असांजे शो जे हिन सेगमेंट में ज़रूरु शामिलु थियो। घणा दोस्त असांखे वरी आख़िर में कॉल कंदा आहिनि या विच के अहिड़े सेगमेंट में जंहिंमें शेरो शाइरी हूंदी आहे या बैलून्स वारो असांजो सेगमेंट हूंदो आहे, पोइ उन में असांखे कॉल करे चवंदा आहिनि मूंखे ॻाइणो आहे। त कोशिशि कयो त हाणे जंहिंखे बि ॻाइणो आहे त उहो हिन सेगमेंट में अचे, पोइ वरी असां ॿियनि सेगमेंट्स ते हलिया वेंदा आहियूं। सो हीउ शौक़िया सिंगर सेगमेंट आहे जंहिंमें अवां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि, पंहिंजो आवाज़ु, पंहिंजे पसंदीदा गुलूकार या पसंदीदा पोइट्री उहा तव्हां सिंग करे सघो था, ॻाए सघो था। सो ॾिसूं था त असांखे हिन वक़्तु पहिरीं कॉल आई आहे, सखर खां सारा कॉल कई ऐं हुननि ॾाढियूं ख़ूबसूरत कोशिशि कई ॻाइण जी, छो त वरी वरी बि चवंदुसि त प्रॉपर सिंगर सेगमेंट आहे, शौक़िया सिंगर सेगमेंट आहे, उन में तव्हां कीअं बि ॻाए सघो था, तव्हांजी दिलि चवे। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु कहिड़े शहर खां? बलूचिस्तान खां। केरु भाउ? आवाज़ थोरो टेलीविजन खां परे थी वेंदो न त डिस्टर्ब न त रहंदासीं। साईं बरकत खोखर। बरकत भाउ, बरकत भाउ कीअं आहियो? शौक़िया सिंगर में थोरो कलाम अॼु थी वञे पहिरियों त पोइ वरी कचहरी बि कयूं था। अच्छा सर, कलाम मतलब सिंधी में ॿुधायूं, उर्दू में हा ॿुधायूं? सिंधी में ॿुधायो। सिंधी में ॿुधायूं? हा। छिनी भला मां कीअं छॾियां, वाह। छिनण जो ही न प्यार आ, तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो ही वार वार। वाह। छिनी भला मां कीअं छॾियां। बस साईं काफ़ी आहे साईं, सुरीले माण्हू जी आ करणी काफ़ी आहे, तव्हां त गंज करे छॾियो। तमामु सुठो बरकत भाउ। बरकत खोखर असांखे कॉल कई ऐं हुननि बहितरीनु गानो ॿुधायो, छिनी भला मां कीअं छॾियां। इन हिकिड़ी लाइन में हुननि ॿुधायो तो केतिरा सुरीला आहिनि। बरकत खोखर खां बि वधीक जेकॾहिं असांखे असांजे हिन शो में हिन वक़्तु कोई सुरीलो कॉल करे ऐं उन्हनि खे बीट करे त पोइ त वाह वाह थींदो। सो ॿ कॉल्स असांखे अची चुकियूं आहिनि। सारा असांखे सखर खां कॉल कई ऐं बरकत खोखर असांखे भाउ जंहिं हाणे हाणे गानो ॿुधायो। सो ॾिसूं था त भई हिन वक़्तु बरकत भाउ खे केरु थो बीट करे, छो त मुक़ाबले में सारा बि आहे, अञा क्लियर न आहे त केरु विन करे थो, पर सुरीलो माण्हू जेको ॻाइण में उहो वधीक नज़र अची वेंदो आहे जल्दी में। सो हिन वक़्तु असां वटि ॿ कॉल्स आहिनि, ॿ कॉल्स अची चुकियूं आहिनि ऐं अञा बि असांखे इंतज़ारु आहे उन्हनि कॉल्स जो जेके बहितरीनु ॻाए सघनि था, जेके हिन वक़्तु बीट करे सघनि था हिननि ॿिनि कॉलर्स खे। सो अवां फ़ोन खणी, तव्हांजी स्क्रीन ते नंबर अचे पियो, तव्हां कॉल करे सघो था। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक़ मौजूद। सदा मौजूद साईं, छा हाल आहे? साईं शुक्र आहे मालिक लख सां मज़ा। महबूब साईं तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? माशाल्लाह। महबूब साईं नालो छा आहे? महबूब साईं शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। मीर शेख साहब, माशाल्लाह। मीर शेख साहब असांखे शाइरी जे सेगमेंट में तक़रीबन कॉल कंदा आहिनि ऐं अॼु मीर शेख साहब जन असांखे नसीराबाद खां कॉल त कई आहे, पर अॼु कॉल कई आहे मीर शेख साहब जन शौक़िया सिंगर सेगमेंट में। ॾिसूं था त अॼु मीर शेख साहब जन जो आवाज़ कीअं आहे। इंशाअल्लाह ताला ऐं जेको मुंहिंजी पसंदि जो हूंदो आहे जी साईं, ऐं मां गुनगुनाईंदो रहंदो आहियां, ख़ासि करे असांजो मरहूम मुंशी इब्राहिम जी शाइरी। वाह वाह। ऐं मुंशी इब्राहिम पंहिंजे अल्फाज़नि में पाण बि गुनगुनायो हुयो। वाह वाह। त कोशिशि कंदो आहियां त मां उहा धुन बीहारे ऐं मां उन्हीअ खे फॉलो करे ऐं पाण खे जी 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 बिल्कुलु मीर शेख साहब। हिकु मुंद चरी आहे, ॿिझा राति ठरी आहे, अहिड़े में चणो तुंहिंजो भागनि जी भरी आहे। हिकु मुंद चरी आहे, वाह। ॿिझा राति ठरी आहे, ॾिस कहिड़ो ॾखणो खुलियो, छा मां कपिड़ा मोती, सावे सुवण ने ढकियो, उन पेज करे पोती, वरिया वराइण लाइ
वाहूं भी वरी आहे अहिड़े में अचणो तुंहिंजो भागन जी भरी आहे हिक वाह, सही वाह। चरी आहे ॿीजा रात ठरी आहे। बाक़ायदे मीर शेख साहब मुक़ाबले में लाइण जहिड़ा आहियो साईं। बस दुआ खपे तव्हांजी अदा साईं। मुक़ाबले में लाइण जे लाइ एॾो ॾुखियो करार तव्हां ॾाढो सुठे अंदाज़ में खणी आयो, बहितरीन ऐं माशाअल्लाह तमामु सुठो। मीर शेख साहब जन नसीराबाद खां असांखे कॉल कई आहे, जेके माशाअल्लाह तमामु सुठी पोइट्री ॿुधाईंदा आहिनि ऐं तक़रीबन ही विन कंदा रहंदा आहिनि। हर दफ़े न त कॾहिं कॾहिं त विन कंदा ई कंदा आहिनि। सो माशाअल्लाह मीर शेख साहब जन अॼु बि ॾाढो ज़बरदस्त कलाम ॿुधायो आहे ऐं उहे मुक़ाबले में शामिलु थी चुका आहिनि। ख़ूबसूरत मुक़ाबिलो थींदो। बरकत खोखर भाउ बि ॾाढो सुठो गानो ॿुधायो आहे, उहो बि ॾाढा सुरीला हुया ऐं मीर शेख साहब बि ॾाढो भलो गानो ॿुधायो आहे। सारा बि असांखे सखर खां कॉल कई आहे। अञा असां कॉल्स शामिलु करे सघूं था। अञा त जेको वॾो शौक़िया सिंगर आहे, अच्छा कपिड़ा पाए जेको बीठो आहे, उन त ॻायो ई न आहे। ख़ैर उहो बि ॻाईंदो, पर अव्हां जो ॻाइणु तमामु ज़रूरी आहे। हिन वक़्तु तव्हां कॉल करे सघो था। असांजो नंबर तव्हांजी स्क्रीन ते अचे पियो ऐं इन सां गॾु गॾु उन्हनि दोस्तनि खे बि इहो ॿुधाईंदो हलां त हाणे हिन हफ़्ते अव्हां सभिनीनि जा जेके बि गिफ्ट्स निकिरी चुका आहे उहे असां तव्हां ॾे मोकिले रहिया आहियूं। सो कुझु ॾींहंनि में हाणे हिन हफ़्ते में तव्हां ताईं पहुची वेंदा इनशा अल्लाह। ऐं ॾिसूं था हिन वक़्तु लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, हैदर छा हाल आहे? जी भाउ फर्स्ट क्लास, तव्हां ॿुधायो? जी इहो मां गानो ॿुधाईंदुमि पंहिंजी सिंधी जे लाइ। ॾाढो भलो साईं, नालो ॿुधायो पंहिंजो। फरहान अली शेख सखर खां भाउ। फरहान अली शेख सखर खां, जी भाउ। साईं ॿुधायो गानो? जी साईं जी। रहे सदा सिंधूअ जी झोली मारू वड़न जी मिठड़ी बोली जी जी। गली गली ऐं घर घर पूजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। मूंखे माशाअल्लाह तव्हांजे जज़्बे खे सलाम आहे। सुठी सिलेक्शन हुई। पंहिंजे सिंध जे अकासी छल उन गाने खे तव्हां ॻाइण जी कोशिशि कई आहे, पर अॼु सुरनि जो मुक़ाबिलो आहे साईं। शौक़िया सिंगर में ॾाढा भला सुरीला बि अची चुका आहिनि जेके ॻाए विया आहिनि। सो फरहान अली शेख साहब तव्हां जी कोशिशि काउंट कई वेंदी, बहितरीनु। अञा बि जेकॾहिं तव्हां मां कोई दोस्त या का अहिड़ी असांजी अधी जेका सम्झे थी त माना हीअ जेके सारा सखर खां बरकत खोखर मीर शेख ऐं फरहान अली शेख खे बीट करे सघंदा त उहे असांखे कॉल कनि। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, तालिब हुसैन ॾियारी को शाहपुर चाकर खां। तालिब हुसैन जी साईं। जी वाह, शाहपुर चाकर खां तव्हां कॉल कई आहे, छा पिया ॿुधायो? साईं कलाम ॿुधाईंदासीं। जी साईं। मिठा में वेंदा हलिया में को मिलन बि नहीं देंदे ओ के रहे किथों आवे में को कहण बि नहीं देंदे ओ के रहे किथों आवे में को कहण बि नहीं देंदे मिठा में वेंदा हलिया में को मिलन बि नहीं देंदे ओ के रहे किथों आवे में को कहण बि नहीं देंदे मिठा ते दादर झलियम मन रुठड़े मिल पे सन मिठा में ते दादर झलियम मन रुठड़े मिल पे सन पर दरिया खान को तेरी घटी चुमण बि नहीं देंदे मिठा में डालिया। तालिब हुसैन बहितरीन, ॾाढो ज़बरदस्त भाउ कलाम। बिल्कुलु ईअं ई शौक़िया सिंगर में अव्हां जहिड़ा जेकॾहिं सिंगर्स थोरो घणो ॻाईंदा त ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो, जंहिंखे हेल्दी कॉम्पिटिशन चइबो आहे। अॼु बि ईअं ई सम्झो ॾाढनि सुठनि हिसो शामिलु कयो आहे पंहिंजो असांजे हिन सेगमेंट में, जंहिंमें बरकत खोखर ॾाढो सुठो ॻायो, बीर शेख साहब जन ऐं तालिब हुसैन तमामु बि ॾाढो सुठो ॻायो आहे। सो ही टे जेके नाला मूं खयां हिननि जो पाण में मुक़ाबिलो आहे बिल्कुलु। सो हिन वक़्तु नालो अनाउंस कंदासीं, जंहिंमें ॿ जेके आहिनि उहे त सफ़ा मतिलबु उन्हनि में सिलेक्शन करणु ॾाढो ॾुखियो थिए पियो।
जंहिंमें आहे बरकत खोखर ऐं मीर शेख साहब। हिननि ॿिनि जो त सफ़ा मतिलबु 20-19 जो फ़र्क़ु आहे, पर सुरनि जो जेको मिठास, जेको वधीक अञा जेकॾहिं गौर कजे त पोइ हिकिड़ो नालो आहे। ऐं मां वरी बि इहा ॻाल्हि कंदुसि त हिननि ॿिनि जो तमामु बहितरीनु मुक़ाबिलो आहे पाण में, पर जेको 20-19 में नालो त खणणो हूंदो आहे, वधीक जेको बेस्ट रहियो जंहिं दिलि खे अञा वधीक राहत ॾिनी, त उन्हनि में नालो अनाउंस कयूं पिया उन विनर जो, बरकत खोखर। तमामु बहितरीनु जो साथ असां सां आहे त बाक़ाइदे मुख़्तलिफ़ सेगमेंट्स असां सां गॾु खेॾंदुसि। नंढड़ी कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी थो चाहियां कार्यक्रम जो धरती जो जमालो, वाह वाह जमालो। पोइ असां अची चुका आहियूं पंहिंजे अल्फ़ाबेट सेगमेंट में, जंहिंमें तव्हां पंहिंजी ज़हन जी तेज़ी ॾेखारींदा आहियो। सो जल्दी में तव्हां असांजे नंबर ते कॉल करे जल्दी में पंहिंजो हिसो शामिलु करे सघो था। जेसि ताईं अॼु अव्हांखे हिकिड़ो गानो बि ॿुधायां थो, जेसि ताईं तव्हांजी कॉल अचे। ऐं अव्हां ज़्यादातर मां उन्हनि दोस्तनि खे वरी हिकिड़ो दफ़ो रिपीट करे छॾियां त हीअ जेको अल्फ़ाबेट सेगमेंट अव्हां ॾिसो पिया, अखर कुझु लिखियल आहिनि, दाल, ज़े, जीम, खे, चे, नून, पे, थे, ते। ही अव्हां उन्हनि माण्हुनि लाइ जिन खे असांखे हाणे हाणे जॉइन कनि पिया, हिकिड़ो अखर तव्हांखे असां ॾींदा आहियूं चूज़ करे, ऐं उन खां पोइ तव्हां उन अखर मां लफ़्ज़ ठाहींदा आहियो। 20 सेकंड्स टाइम हूंदो आहे। 20 सेकंड्स में जेको जेतिरा नाला खणी सघंदो आहे, जेतिरा लफ़्ज़ ठाहे सघंदो आहे, उहो विनर हूंदो आहे। सो अव्हां जल्दी में असांखे कॉल करे सघो था ऐं पंहिंजी ज़हन जी तेज़ी ॾेखारे सघो था। ॾिसो था कॉल वठी उन खां पोइ पाण कलाम ते अचूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं हैदर भाई? फर्स्ट क्लास, आप सुनाएं कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक ठाक, अल्लाह का शुक्र। आप कैसे हैं? मैं भी बिल्कुल ठीक हूँ। गुड डेम। फिरोजा सखर से। फिरोजा सखर से जी। फिरोजा आप माशाल्लाह हमेशा हमेशा तो नहीं, कभी कभी जीतती है, तो आज क्या आप जीतने का इरादा है? इंशाल्लाह मेरा दिल चाह रहा है कि वो जो 50 का रिकॉर्ड है ना, बस मैं वो तोड़ दूं। 50 का रिकॉर्ड फिरोजा तोड़ सकती है, बिल्कुल तोड़ सकती है। तो भाई आज नून है फिरोजा के लिए, नून जी। तो देखते हैं कि आज फिरोजा कितना स्कोर करती है। पहिरीं कॉल आहे असांजे हिन सेगमेंट जी, ऐं फिरोजा सखर खां असांखे कॉल कई आहे। हिननि जी ख्वाहिश आहे त जेको 50 स्कोर रिकॉर्ड आहे, सभ खां वॾो में वॾो रिकॉर्ड आहे 50। सो ॾिसूं था त हीअ रिकॉर्ड तोड़े सघे थी। टाइम तव्हां स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। नगीना निगाह निगाहे नेरपोरिक नहाना नाज नाखुन निखट्टू निकम्मा नाच नीम नोमोलूद नामुमकिन नामुकम्मल नामहरम नादान नमकबारे नमकीन नमक नबीबक नवाबशाह नौशेरा नील नजदीक नौरतन निदामन नमरूद नियत नतीजा नागन नादान निगाह निजात नेदरलैंड नाखुन। टाइम अप। 40 पे टाइम अप। फिरोजा का 40 पे टाइम अप। फिरोजा जी ख्वाहिश हुई त मां जेको 50 स्कोर आहे उनो रिकॉर्ड टोड़ियां, पर फिरोजा ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां कोशिशि कई, बहितरीन तरीक़े सां नॉन स्टॉप उन्हनि वर्ड्स ठाहिण जी कोशिशि कई, पर फिरोजा स्कोर करे सघी आहे 40। 40 स्कोर बि तमामु ज़बरदस्त आहे, सुठो आहे। ॾिसूं था त अॼु जो ही स्कोर टॉप रहे थो या हिन स्कोर खे बि कोई बीट करे थो या हिन खे बि कोई क्रॉस करे थो। सो फर्स्ट कॉल हुई असांजी फिरोजा सखर खां, ऐं ॾिसूं था सेकंड कॉल असांखे कहिड़े शहर खां केरु करे थो ऐं अदी फिरोजा रिकॉर्ड केरु टोड़े थो। सो जेकर तव्हां सम्झो था त तव्हां तमामु तेज़ी सां नाला खणी सघो था, बहितर तरीक़े सां खणी सघो था, त पोइ जल्दी असांजो स्क्रीन ते तव्हांखे नंबर नज़र अचे पियो। तव्हां पंहिंजी मोबाइल ज़रिए असांखे कॉल करे सघो था या PTCL जे ज़रिए बि तव्हां असांखे कॉल करे सघो था। तव्हांखे जीअं आसानी लॻे तव्हां कॉल करे सघो था। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैदर भाई छा हाल आहे? अरसलान तो ॻाल्हायां खां। अरसलान, लॻे थो बाबा अॼु रिकॉर्ड टुटंदो। अरसलान मुंहिंजो ई आहे। हाँ तव्हांजो ई आहे न। जी 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 पंहिंजो ई रिकॉर्ड पाण टोड़ींदो। अरसलान जो रिकॉर्ड आहे 50। सो हिन वक़्तु अरसलान जे लाइ असां अखर ॻोल्हियो आहे थे थेलो।
थेलो अरसलान जे लाइ असां अखर चूज़ कयो आहे ऐं तव्हांजो हाणे टाइम स्टार्ट थिए थो। फिरोज़ा सखर खां 40 स्कोर करे सघी आहे। तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। थेलो साधल संभ थोरो थोरा थालो सकल तो साली संभ समाद सदन जो सपड़ी तो पड़े सात सपे तां तोरी चलो चल थेलो सकल थालो साली संभ किलो साधल संभ साधो थाले टाइम अप। 42 अरसलान नवाब शाह खां 42 यानी कि 40 स्कोर फिरोज़ा सखर खां कयो आहे। 42 अरसलान कयो आहे। पंजाब हिननि जो ई रिकॉर्ड हुयो। ही ॿ पंहिंजा पीउ पुट हूंदा आहिनि, हिकिड़ो कॉल ते ॻाल्हाईंदो आहे ऐं ॿियो स्पीड सां नाला खणंदो आहे। सो हिननि जी ज़बरदस्त प्रैक्टिस आहे माशाल्लाह, ज़बरदस्त। 42 यानी कि हिननि खे तव्हां बीट कयो आहे अरसलान, ज़बरदस्त। ॾिसूं था त हाणे तव्हांखे केरु बीट करण जे लाइ असांखे कॉल कंदो। दोस्त सम्झी विया हूंदा त हीअ असांजो सेगमेंट कीअं आहे। अल्फाबेट तव्हां हिकिड़े अखर सां लफ़्ज़ ठाहींदा आहियो। 20 सेकंड्स टाइम हूंदो आहे। उन 20 सेकंड में तव्हां जेतिरा जल्दी नाला खणी सघो था, लफ़्ज़ ठाहे सघो था, तव्हां विन कंदा आहियो। टॉप स्कोर आहे 50 50 ऐं अॼु जो जेको टॉप स्कोर हिन वक़्तु मौजूदु आहे उहो आहे 42 जेको अरसलान नवाब शाह खां कयो आहे। तव्हां बि असांखे कॉल करे बाक़ाइदे खेॾी सघो था। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं अली अकबर निज़ामानी फ्रॉम बदीन। अली अकबर निज़ामानी भाउ बदीन खां कॉल कई आहे। कीअं आहियो बदीन? यार छा बदीन शहर आहे माशाअल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि, मां इस्लाम कोट मूंखे वञिणो हुयो, राति जो टाइम हुयो ऐं असांखे पेट्रोल पंप ॻोल्हणा पिया पवनि। सो बहरहाल फर्स्ट टाइम मुंहिंजो इन साइड ट्रेवल हुयो। बदीन जा माण्हू यार एॾो सपोर्टिव माण्हू हुया, एॾो ख़्यालु करण वारा माण्हू हुआ, एॾा बहितरीनु माण्हू हुया। सो माशाअल्लाह बदीन जे माण्हुनि जे लाइ ॾाढो असीं लाड़ जा माण्हू आहियूं, मोहबती असांजी मोहबतूं ई पूरी बिल्कुलु बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ईअं न आहे असां उतरादी बि मोहबती माण्हू आहियूं, महिमान नवाज़ माण्हू आहियूं। यार ईअं न कयो। ठीकु आहे, ज़बरदस्त। अली अकबर भाउ हिन वक़्तु तव्हां बहितरीनु टाइम ते कॉल कई आहे। ॾिसूं था अॼु बदीन जो माण्हू केतिरो तेज़ आहे। दाल दर अवां जो अखर आहे ऐं फर्स्ट टाइम कॉलर आहियां तव्हांजो। अच्छा फर्स्ट कॉलर त आहियो, पर तव्हां ही सेगमेंट सम्झो आहे? जी न। दाल दर तव्हांखे ही अखर ॿुधायो। हाणे दाल दर सां जेतिरा नाला तव्हांखे 20 सेकंड्स में खणी सघो था, जेतिरा घणा खणंदव ओतिरो तव्हां स्कोर ठहंदो। दिल दर। हाणे मां तव्हांखे क्यू कंदुसि त पोइ 3 ॻणींदुसि, पोइ स्पीड सां दिल दर दर ते बंदि न कजो, स्पीड सां। ठीकु आहे। हिन वक़्तु जो टॉप स्कोर अथव 42। 42 खां क्रॉस कंदव त तव्हां खटंदव, जे 42 खां घटि वेंदो त हाराईंदो। 20 सेकंड्स में तव्हांखे नाला खणणा आहिनि। ठीकु आहे, टाइम तव्हां स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। दर दर दिल दरिया दादू 5 बस वधी कोन थो थिए। दरिया दादू फर्स्ट कर रहे हो सर। 4 5 तव्हां करे सघियो मुंहिंजा भाउ। जी जी 5 था काउंट कयूं। अली अकबर असांखे बदीन खां कॉल कई आहे ऐं बदीन जा माण्हू, लाड़ जा माण्हू ॾाढा वाक़ई प्यारा माण्हू आहिनि, बहितरीनु माण्हू आहिनि, उन्हनि में वॾी मोहबत आहे। ऐं सच ॻाल्हि इहा आहे त लाड़ जे माण्हू जो जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे न उहो बि एॾो मिठो आहे, जो तव्हां सां जेकॾहिं जहिड़ो बि कंदो न तव्हांखे ॼण प्यारो लॻंदो। सो माशाअल्लाह बहितरीनु। असांजे दोस्त बदीन खां कॉल कई। ॾिसूं त लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अपना गुड नेम बताएं। अफरोज मक्सी। अफरोज। अफरोज जी अफरोज कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ऐं हिन वक़्तु तव्हां हीअ असांजो सेगमेंट ॾिसो पिया, हिन में टॉप स्कोर जिन कयो आहे उहो तव्हां ॾिठो आहे? जी भाउ मां ॾिठमि, ॾिसां थी प्रोग्राम। तव्हां ॾिठो? ठीकु आहे। 42 टॉप स्कोर आहे ऐं तव्हां हिन वक़्तु कॉल कई आहे त तव्हां छा था सम्झो त 42 जो रिकॉर्ड तोड़ींदो? जेको अल्लाह पाक चाहींदो उहो ई थींदो आहे। अच्छा ठीकु आहे माशाअल्लाह। सो हिन वक़्तु अफरोज खे असां अखर ॾियूं पिया चे चंड। चे चंड इन जो इसको क्लोज वरितो वञे। चे चंड अवां जो अखर आहे। सो हिन वक़्तु तव्हांजो टाइम स्टार्ट थींदो। 1 2 3 गो।
चांदी चंपा चंपली चमिया चोली चातली चांदी चांद चंदा चंद चालन सोचू चूची काबी चालो चानी चरिया चेहरा चरी चकू चालाकी चंद चाखान चाकू चाह चंबली चौना चका चाला चोजू चूजी चतुर चतुरी चतोरी चमड़ी चाखान चरबी चतोरी चमन चागस चमिया चुमकनी चक्रा टाइम अप ट्रेवन जॉय स्कोर कयो आहे अफरोज तमाम जबरदस्त हिननि त पुराणा रिकॉर्ड बि टोड़े छॾिया अरसलान जो स्कोर हुयो 50 अनबिलीवेबल हिन वक़्तु सिचुएशन मां गुज़री रहियो आहियां यकीन कयो मूंखे यकीन कोन हुयो त जेका छोकिरी एॾो सेमी ॻाल्हाए पई मूंखे न पियो लॻे त कोई इहो रिकॉर्ड टोड़े सघे थी पर हिन न रुॻो अॼु जो पर हिन पुराणो रिकॉर्ड बि टोड़े छॾियो आहे ओ माय गॉड इहो अथव साईं कंहिंखे बि कहिड़े वक़्तु बि तव्हां कॾहिं बि कंहिं घटि न सम्झंदा कयो बाबा ज़ारी जो जान आहे अॼु रिकॉर्ड तोड़ियो आहे 53 एतिरो तेज़ी सां एतिरो फास्ट हीअ अदड़ी आई आहे ॾाढो ज़बरदस्त अफरोज थैंक यू सो मच अॼु तव्हां असांजो पुराणो रिकॉर्ड तोड़ियो आहे यानी कि 50 खां पोइ हिन वक़्तु तव्हांजो रिकॉर्ड आहे 53 तमामु ज़बरदस्त इहा ई तेज़ी खपे जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां अफरोज खां बि वधीक तेज़ ज़हन रखो था अफरोज खां बि वधीक तव्हां तेज़ी सां नाला खणी सघो था त पोइ जल्दी असांखे कॉल कयो ऐं बहितर तरीक़े सां जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां पंहिंजो नालो बहितर तरीक़े सां लिखाइण सघो पिया असांजे हिन सेगमेंट में तव्हांखे काफ़ी ॾींहंनि ताईं यादि कयो वञे त अॼु अफरोज जो नालो काउंट थींदो जेसि ताईं रिकॉर्ड नथो टुटे त इहो अफरोज जो नालो पियो हलंदो त अफरोज हिन वक़्तु टॉप स्कोर कयो आहे 53 सो लाइन ते तव्हां असांखे जल्दी जल्दी जॉइन कंदा वञो बहितर तरीक़े सां तव्हां नंबर असांजो अचे पियो ऐं बहितर तरीक़े सां खेॾिणो आहे जीअं हीअ गेम हले पई जीअं हीअ सेगमेंट हले पियो सुठे तरीक़े सां अॼु जेके बि कॉलर आहिनि यकीन कयो हिक ॿिए खां वधीक तेज़ आहिनि 40 फिरोज़ा सखर खां इहो बि को आम स्कोर न आहे एतिरो ज़बरदस्त स्कोर आहे फिरोज़ा सखर खां 40 ऐं अरसलान 42 मूंखे न पियो लॻे त कोई अॼु हुनजो रिकॉर्ड टोड़ंदो पर अली अकबर 5 करे उन खां बाद में जॾहिं अफरोज कॉल कई आहे त उन्हनि त भई सबके रिकॉर्ड तोड़ दिए सबके रिकॉर्ड लाइन ते सुनदा केरु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अदा जी अदी वालेकुम अस्सलाम अदा हुमा मीर फ्रॉम बदीन हुमा मीर जी अदी हुमा मीर कीअं आहियो बदीन बिल्कुलु सही असांखे कॉल्स अचनि पियूं ऐं तव्हां ही सेगमेंट ॾिठो अफरोज जेको स्कोर कयो तव्हां उहो त यकीनन ॾिठो हूंदो जी पोइ हाणे तव्हां छा था सम्झो अफरोज जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली मूं पुछियोमांसि छा था सम्झो खटंदो हुन चयो त अलाह पाक जीअं चाहींदो माना हुनजो यकीन अलाह पाक ते हुयो त हुन वाकई रिकॉर्ड टोड़े छॾियो सो हिन वक़्तु इंशाअल्लाह ताला से कोशिश कंदासीं बहितरीन तरीक़े सां थी चए असां कोशिश कंदासीं जीम जुती अवां जो अखर आहे हिन वक़्तु जीम जुती ही अखर आहे अवां जो ऐं टाइम तव्हांजो स्टार्ट थिए थो हिन वक़्तु 1 2 शायद असांजी अदी जी कॉल ड्रॉप थी वई नेटवर्क प्रॉब्लम जे करे बि थींदो आहे या बैलेंस बि ख़तमु थी वेंदो आहे ऐं सेकंड ॿीहर कॉल ॾाढो ॾुखियो लॻंदी आहे ॾुखी मां मुराद आहे त तव्हां थोरो रुगो ट्राई कंदा आहियो ऐं हुन ट्राई खां पोइ तव्हांजी कॉल लॻी वेंदी आहे सो हिन वक़्तु असां वटि फिरोज़ा सखर खां अरसलान नवाब शाह खां अली अकबर 5 अफरोज ऐं हुमा मीर जी कॉल ड्रॉप थी लाइन ते हिन वक़्तु ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम इमरान खानापुर जी साईं गाना उमरानी गाने वारो टाइम ख़तमु थी वियो मुंहिंजा भाउ सो मां पहिरियों ई चयो त कुझु दोस्त वरी बाद में कॉल कंदा चवंदा असां गानो ॿुधंदासीं सो हिन वक़्तु पाण इन जो ई फ़ैसिलो हिन वक़्तु ॾेई छॾियूं था फिरोज़ा सखर खां 40 ऐं अरसलान 42 अली अकबर 5 सो अॼु जो अल्फ़ाबेट सेगमेंट जो विनर खणी ईअं चवां अल्फ़ाबेट सेगमेंट जी विनर जंहिंजो नालो आहे अफरोज नंढड़ी ब्रेक जो वक़्तु आहे मोटी तो जा मूंसां गॾु ई रहिजो धरती जो जमालो वाह वाह जमालो फलक से टूटा सितारा जमीन पे नहीं गिरता
फलक से टूटा सितारा जमी पे नहीं गिरता, हालात के कदमों में कभी कलंदर नहीं झुकता। बहते हैं हजारों दरिया समंदरों में, मगर कोई समंदर किसी दरिया में नहीं बहता। कटा के पर परिंदा तो क्या हुआ, जमीन पे चल न सका, आसमां से भी गया। पराई आग में कूदा तो क्या हुआ, उसे बचा ना सका, अपनी जान से भी गया। कम बैक कंदो सां सभिनी खे शेरो शायरी सेगमेंट में, जंहिं सेगमेंट में का बि हद न आहे। तव्हां दुनिया जे कहिड़े बि शाइर जी शाइरी ॿुधाए सघो था ऐं तव्हां कहिड़े बि शाइर खे पसंदि कंदा आहियो उनजो नालो ॿुधाए सघो था। तव्हां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि असांजे हिन सेगमेंट में करे सघो था। तव्हां असांजे हिन सेगमेंट में दुनिया जो जेको बि तव्हां अदब पढ़ियो आहे उहो तव्हां बयानु करे सघो था। सो उहे दोस्त, उहे ख़ासि करे जेके पोइट्री सां दिलचस्पी रखंदा आहिनि, ज़रूरु असांजे हिन सेगमेंट में शामिलु थियनि। लाइन ते ॾिसूं था सभ खां पहिरियां हिन सेगमेंट जी कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आया आसफियाम बारो चा बंभोर में, पती पहर पुनव जा नहसी नेण थरियाम, गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। माशाअल्लाह साईं। दादू मां अब्दुल सत्तार खोखर कॉल कयां साईं। साईं अब्दुल सत्तार खोखर साहब, दादू मां तव्हां कॉल कंदा आहियो असांखे, माशाअल्लाह ॾाढो सुठो बहितरीनु। ऐं हिन वक़्तु अब्दुल सत्तार खोखर साहब शाइरी असांखे ॿुधाईंदो, जंहिं स्टार्ट में ई ॾाढो ख़ूबसूरत शेर सां पंहिंजो आगाज़ कयो आहे। सो हाणे छा पिया ॿुधायो सर? अॼु दिलि थी चए शाइरनि जे सरताज भिट जे वाली मुर्शिद शाह अब्दुल लतीफ़ भिट जो। माशाअल्लाह माशाअल्लाह। जी साईं। नाम कयां? जी साईं। जोगीअ ते जड़ाओ निसोरो मींहं जो, वाह। पतंग जीअं पैदा थियो सामी सिज वड़ाओ, आयो काक तड़ा कुंवारनि कतोरियो। वाह। पाड़े नाहे परूड़ तक रात रंजाई गुज़री। वाह। पाड़े नाहे परूड़ तक रात रंजाई गुज़री, बांभड़ इश्क बरोच जे घाए विधी घूर, हिक ससी ॿिया सूर विया पिटींदा पाण में। वाह साईं वाह। साईं लतीफ़ सरकार चए थो त अची इज़राइल, वाह, अची इज़राइल सुठी जॻाई ससी, थी डोड़ाए दलील त पुन्नू माण्हू मोकिलियो, मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, अॻियां उथी उन खां पुंधू पुछाई, अदा उताई पियो वियो साथ सॼण जो। वाह साईं वाह। कंवर पाऊं पाताल में भोर धिरे आकाश, ॿिन्ही संधी ॻाल्हिड़ी राज़ कांदी राह, तंहिं इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेल। वाह साईं वाह, वाह साईं वाह। तमामु ज़बरदस्त अब्दुल सत्तार साहब, तव्हां दादू खां कॉल कई ऐं बहितरीनु असांखे पोइट्री ॿुधाई, माशाअल्लाह ज़बरदस्त। ऐं अॼु मुंहिंजे हिकिड़े दोस्त जी सालगिरह आहे, हैप्पी बर्थडे कंदुसि नादर अली शाह खे। रांधण में मुंहिंजो दोस्त नादर अली शाह ऐं रिज़वान मंगी हिन वक़्तु सेलिब्रेट करे रहिया आहिनि। सो मुंहिंजे तरफ़ां बि उन्हनि खे हैप्पी बर्थडे हुजे साईं जन खे। सो माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त शाइरी असांजे अब्दुल सत्तार साहब असांखे ॿुधाई, बहितरीनु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बेतन सां उन्हनि पंहिंजी शाइरी जो आगाज़ कयो। अॼु जो असां जेको पहिरियों कॉलर हुयो अब्दुल सत्तार साहब हुयो, जिन बहितरीनु पोइट्री ॿुधाई आहे। तव्हां बि असांखे असांजे शो में शामिलु थी सघो था। असांजो नंबर अव्हांखे स्क्रीन ते अचे पियो, तव्हां जल्दी में डायल करे पंहिंजे मनपसंदीदा शाइर जो नालो बि ॿुधायो ऐं प्लस में उन्हनि जी पोइट्री ॿुधाए सघो था। जेकॾहिं तव्हां पाण पोइट आहियो इहो त अञा तमामु ज़बरदस्त आहे जो तव्हां पंहिंजी शाइरी ॿुधायो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं हैदर साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? साईं मां अब्दुल्ला राजपर थो ॻाल्हायां हैदराबाद खां। अब्दुल्ला राजपर साहब कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं साईं। माशाअल्लाह। अब्दुल सत्तार साहब जी त शाइरी तव्हां ॿुधी यकीनन शाह साहब जन जा उन्हनि बेत ॿुधाया ऐं अवां अॼु छा था ॿुधायो राजपर साहब?
हाँ साईं, अॼु मां पहिरों शेर त ॿुधायां थो हमल साईं जो। जी साईं। हा, उन खां पोइ हिकु ॿ शेर पंहिंजो ॿुधाईंदुसि। जी साईं। काण कनी काण खां काणू कढूं कनजूं, न त केरु असीं केरु काणू, हूअं केरु कढे कंहिंजी काण। वाह। असीं पाण उतां मिरा कढूं न कंहिंजी काण, वाह। पर हमल सरहे साजन काण पिया काणू। हाय 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 हाय, वाह साईं वाह, वाह साईं वाह, जबरदस्त राजपर साहब, केड़ी जबरदस्त टेक्निक रखियल आहे हिन शेर में, लफ़्ज़नि जी टेक्निक जेका आहे ॾाढी दिल जो जबरदस्त। दिलबर साईं। जी साईं। दिल जो दिलबर हिकिड़ो घणा तान कजन, दिल विझ जे हिकिड़े खे तोड़े सव सधूं कन, उहे चिलविला चइजन जेके दर दर लाइन दोस्ती। वाह। वरी अर्ज़ा साईं। हाँ साईं। तूं रुसी वियो ही त जग वियो आ रुसी। वाह साईं वाह। तूं रुसी वियो ही त जग वियो आ रुसी, सभु अलाए जे यार सेखारियल अथई। हा हा हा। रुसण रांदि न आहे। वाह। दिल भर छॾ तूं दोध, कुर्ब में किरोध कजे कीन राज पर चए। हा साईं, कुर्ब में किरोध कजे कीन राज पर चए। हाणे आख़िर में भिटाई साहब जो हिकिड़ो शेर चई बसि था कयूं। हा साईं बिल्कुलु। वादहू लाशरी कलहू इह वहाज वीह, खटी जे हाराई हंधु तुंहिंजो हीअ, पाण ई चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। वाह 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 वाह, सुभान अल्लाह, ॾाढो ज़बरदस्त साईं, बहितरीन अब्दुल्ला राजपर, अब्दुल सत्तार खोखर, ॾाढो सुठा हिननि शेर बेत ॿुधाया आहिनि ऐं बहितरीन हिननि जो कॉम्पिटिशन आहे पंहिंजो पाण में। तव्हां बि असांखे कॉल करे सघो था जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां बहितरीन पोइट्री पढ़ी सघो था, छो त हिन में कॉम्पिटिशन हूंदो आहे तव्हांजो अंदाज़े बयां केतिरो ख़ूबसूरत आहे। कोई शाइरी तव्हां कंहिंजी बि पढ़ी सघो था, पर तव्हांजी प्रेज़ेंटेशन कीअं आहे, तव्हां कीअं पढ़ंदा आहियो, छो त ॻाल्हाइण ऐं को बि शेर पढ़णु इहो हिकिड़ो अलॻि ॾांहुं हूंदो आहे जेको कंहिं कंहिंखे नसीबु थींदो आहे। सो जेको माण्हू पंहिंजी ॻाल्हि बहितरीन तरीक़े सां बयानु करे सघे थो उहो ईअं सम्झो तमामु वॾो अमीर माण्हू आहे। पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी तकलीफ़ बि बयानु न करे सघंदा आहिनि, उन्हनि खे हुनुर ई न हूंदो आहे। सो इहो हुनुर कंहिं कंहिं माण्हू वटि थींदो आहे। अवां वटि जेकॾहिं आहे त जल्द सां कॉल कयो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं हैदर? आमिर भाई कैसे हो? अल्लाह का शुक्र, आप सुनाइए। फर्स्ट क्लास। आमिर भाई सखर से हमें कॉल करते हैं और आमिर भाई का जो पहला हेलो और हैदर भाई कैसे कहना ही मैं समझ जाता हूँ कि आमिर भाई की आवाज़ है। सो आमिर भाई बहुत अच्छे कॉलर हमें ज्वाइन कर रहे हैं, किया है और आपने भी किया और करेंगे। तो अब्दुल सत्तार और अब्दुल्ला राजपर साहब बहुत उन्होंने अच्छी पोइट्री सुनाई है, तो आज आमिर भाई से भी उम्मीद करता हूँ कि वो भी बहुत अच्छे अंदाज से अपनी या किसी और की पोइट्री हमें सुनाएंगे। इंशाल्लाह पूरी कोशिश करता हूँ मैं जी। सजदा-ए इश्क हो तो इबादत में मजा आता है। वाह। सजदा-ए इश्क हो तो इबादत में मजा आता है, खाली सजदों में तो दुनिया ही बसा करती है। खाली सजदों में तो दुनिया ही बसा करती है। लोग कहते हैं कि बस फर्ज अदा करना है, लोग कहते हैं कि बस फर्ज अदा करना है, ऐसा लगता है कोई कर्ज लिया हो रब से। ऐसा लगता है कोई कर्ज लिया हो रब से, तेरे सजदे कहीं तुझे रुसवा न कर दें, तेरे सजदे कहीं तुझे रुसवा न कर दें, तू झुकता कहीं और है और सोचता कहीं और है। वाह वाह वाह। तू झुकता कहीं और है, सोचता कहीं और है। ॾाढी ज़बरदस्त शाइरी, बहितरीन आमिर भाई, हिन दफ़े तव्हां इम्प्रूव कियो आहे ऐं ॾाढो सुठे अंदाज़ में तव्हां आया आहियो। सो नो डाउट अॼु ॾाढो मज़ो आयो आमिर भाई, आपने बहुत अच्छे अंदाज आपने इम्प्रूव किया, ॾाढो ज़बरदस्त। हिन वक़्तु 3 कॉल्स थी चुकियूं आहिनि। अब्दुल सत्तार, अब्दुल्ला राजपर, आमिर सखर खां कॉल कई आहे। सो अव्हां बि ॾिसूं था त कॉल कयो था ऐं सुठे तरीक़े सां जेकॾहिं शाइरी पढ़णु अचे थी त तव्हां मोस्ट वेलकम। जल्द जल्द
तव्हां असांजे हिन शो में शामिल थी सघो था। ऐं हीअ जेकॾहिं माइक ऑन थींदो त हिकिड़ी न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता, हुआ जब गम से यूं बेहिस तो गम क्या सर के कटने का, न होता अगर जुदा तन से तो जानों पर धड़ा होता, हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है वो हर एक बात पे कहना कि यूं होता तो क्या होता। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा शाला ठीकु आहियो? फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। कामरान अली शेख पियो ॻाल्हायां लाड़काणे खां। कामरान शेख भाउ लाड़काणे खां, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो सभु खे लॻो पिया? कामरान भाउ ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबलो अथव, कॉम्पिटिशन सख़्तु आहे, सुठो। अवांजी कॉम्पिटिटर जेके आहिनि उहो ॾाढो सुठो पढ़ी विया आहिनि। सो तव्हां कंहिंजी पोइट्री ऐं कीअं पढ़ो था? मां हिन वक़्तु पहिरियों तव्हांखे पंहिंजी शाइरी ॿुधाईंदुमि, पोइ इंशाल्लाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी। वाह 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 वाह, ठीकु आहे। वफा की तलाश में निकले बेवफाई मिली, प्यार की राहों में रसवाई मिली, काश कोई साथी मेरा भी होता, अपनों में ना मुझको वफाई मिली। वाह। तुम तो अनमोल हो, तुम्हारा कोई मोल नहीं, तुम तो अनमोल हो, तुम्हारा कोई मोल नहीं, तुम तो मेरा दिल हो, किसी बाग का फूल नहीं, खुश होकर भी खुश नहीं, क्योंकि ए जान तुम्हारा साथ नहीं। वाह। साईं कामरान शेख साहब, जॾहिं तव्हां हूअ लाइन चई न त काश मेरा भी कोई साथी होता, त तव्हांजी नंढड़े ॿार ॾे चयो मैं मैं जी उन टाइम ते ई हुन बेबी चयो त मां जो आहियां, मां मां। सो जी हाणे ॿुधायो तव्हां कहिड़ो ॿुधाईंदो? हाणे मां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॿुधाईंदुमि। जी। खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। सही। अलामा इकबाल जो ॿुधायो भिटाई साहब जो। सॉरी सॉरी सॉरी। अलामा इकबाल जो शेर तव्हां ॿुधायो आहे। सो बहितरीन, ॾाढी सुठी कोशिशि अव्हांजी। ऐं माशाल्लाह बेबीज़ घणा आहिनि तव्हांखे? कॉल हली वई, कटिजी वई। सो हिन वक़्तु अब्दुल सत्तार खोखर, अब्दुल्ला राजपर, आमिर सक्कर, कामरान शेख ही असांजा कॉलर हुया जिन असां जे हिन सेगमेंट में पार्टिसिपेट कयो आहे। अञा बि हिकिड़ी कॉल वठी सघां थो जेकॾहिं अव्हां लाइन ते आहियो। ॾिसूं था केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। सुञातो सर? सर राहिल हैदर भाउ, सोहेल अहमद तुमरो शिकारापुर। सोहेल अहमद भाउ, कीअं आहियो? साईं छा हाल आहे? वाला ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? फर्स्ट क्लास भाउ। तव्हां ॿुधायो, शाइरी अॼु बाक़ाइदे थोरी महिनत सां तव्हांखे बयानु करणी पवंदी, छो त शाइरी गज़ल लिखियो आहे ताज़ो ताज़ो। तव्हां पाण लिखियो आहे? बिल्कुलु जी भाउ। सोहेल अहमद भाउ गज़ल लिखियो आहे। उन सोहेल अहमद भाउ शिकारपुर खां असांखे कॉल कई आहे। सो ॾिसूं था सोहेल अहमद भाउ जो गज़ल कीअं आहे। जी भाउ। साईं पहिरीं ॻाल्हि इहो थोरो अर्ज़ु आहे तव्हांखे। जी साईं। अर्ज़ु इहो आहे त जेको आहे सो हलो भाउ, कॉल अलाए छो ड्रॉप थी वञे। अव्हां दोस्तनि जो बिल्कुलु बि ख़्यालु रखंदा आहियूं त कॉल ड्रॉप न थिए, शायदि सिग्नल्स प्रॉब्लम जे करे। ऐं हिन वक़्तु पाण डिसीशन ते ईंदासीं त कंहिं बहितर शाइरी कई आहे, पढ़ी आहे। सो ॾाढो सुठो पढ़ियो आहे सभिनी दोस्तनि। कोई बि अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि वरी बि इहो चवंदुसि त हिन में असां जॾहिं बि कॉम्पिटिशन कंदा आहियूं, 4-4 या 5-5 कॉलर जेके हूंदा आहिनि उहे ॾाढो सुठो ईंदा आहिनि। मतिलबु इहो न हूंदो आहे त को हिकिड़ो असां जंहिंखे असां विनर कंदा आहियूं त इन जो मतिलबु इहो न हूंदो आहे त जेके ॿिया दोस्त आहिनि उहे कंहिं कम जा न आहिनि। न, ॾाढो सुठो पढ़ंदा आहिनि, सभिनी जी शाइरी सुठी हूंदी आहे। जीअं अॼु बि ॾाढो सुठो अब्दुल सत्तार साहब ॾाढो सुठो उन्हनि शाइरी पढ़ी आहे, अब्दुल्ला राजपर भाउ पढ़ी आहे।
ऐं आमिर सखर वारे दोस्त ॾाढी सुठी महिनत कई आहे। सो ईअं दोस्त ॾाढो सुठो पढ़ंदा, पर उन्हनि में असांजी मजबूरी न आहे की हिकिड़े खे विनर कंदा आहियूं। हिकिड़ी कॉल वठूं था, हुन खां पोइ पाण डिसीजन तरफ़ ईंदासीं। लाइन ते सुना केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ। भाई याद मदद बाबा। साईं मौला अली मदद। छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। केरु पिया ॻाल्हाइनि भाउ? साईं मीर मुमताज़ पिया ॻाल्हायूं शाह लतीफ़ खां साईं। मीर मुमताज़ शाह लतीफ़ खां। साईं कीअं आहियो? दुआऊं साईं, तव्हां ख़ुशि आहियो? माशाअल्लाह। अॼु साईं मीर मुमताज़ साहब शाइरी मुक़ाबलो आहे सख़्तु। जी साईं। सो ॾिसूं था त मीर साहब तव्हां खां अॻु में ॾाढो सुठो दोस्त पढ़ी विया आहिनि शाइरी। जी साईं। ॾिसूं था हाणे आख़िरी ताईं कॉल आहे, हुन खां पोइ फ़ैसिले तरफ़ ईंदासीं। सो ॾिसो छा था ॿुधायो तव्हां? साईं बस हिकिड़ो ई बैत ॿुधायो लतीफ़ सरकार जो तव्हां ॿुधाईंदासीं। माशाअल्लाह। जी साईं। अलीअ जी औलाद के भाइयो जिन घट परवरदिगार उन्हनि जूं पाड़ूं तूं ई पट खफ़ो ऐं खफ़त लहंदनि कीअं लतीफ़ चयो साईं। वाह 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 साईं वाह। थोरा कणा थालीअ में भला इखरां जूं लकां दे मट। ॾाढो सुठो बैत ऐं बहितरीन। भाई तव्हां ॾाढी कोशिशि कंदा आहियो तव्हां सां राब्ते करण जी, पर थींदो न आहे तव्हां सां राब्तो हिन प्रोग्राम में भाउ। जी जी भाउ एक्चुअली हिन में असांजी त का बि हो न आहे। प्रॉब्लम हीअ हूंदो आहे त जॾहिं हीअ लाइव असां शो कंदा आहियूं त सभु हिकु वक़्त में ई कॉल्स दोस्त कंदा आहिनि ऐं उन विच में हाणे जीअं हिन वक़्तु तव्हां मूंसां लाइन ते आहियो त ॿिए जंहिंजी बि कॉल ईंदी हूंदी त उनखे बिज़ी मिलंदो हूंदो नंबर। सो इहो लक बाय चांस हूंदो आहे। सो तव्हां मिड़ई महिरबानी तव्हां सां। थैंक यू भाउ। इहा मिड़ई थोरी तकलीफ़ थींदी आहे। थैंक यू सो मच। मीर मुमताज़ शाह लतीफ़ खां कॉल कई, हुननि बि बहितरीनु असांखे बैत ॿुधायो, सुठो ॿुधायो। ऐं काफ़ी कॉलर्स जेके असांजा ॾाढो सुठो तरीक़े सां शेरो शाइरी पढ़ी विया आहिनि। सो हिन वक़्तु पाण ईंदासीं उन फ़ैसिले तरफ़ जंहिं बहितर हिननि मां बि बहितर यानी की टे चारि दोस्त त उन्हनि ॾाढो ज़बरदस्त हिक ॿिए सां बराबरी आया आहिनि, पर कंहिं हिकिड़े खे नालो खणणो हूंदो आहे, कंहिं हिकिड़े जो नालो। सो हिन वक़्तु नालो खणूं पिया पाण उन विनर जो जेको अॼु जो बेस्ट शेरो शाइरी पढ़ंदड़ आहे। उनजो नालो आहे अब्दुल्ला राजपूत। ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ मोटी थो अचां। मोटी अचे तव्हां सां बैलून्स जा जेके बि असांजा कॉलर दोस्त जेके असांजा व्यूवर्स आहिनि उहे ज़रूरु रेडी रहनि। मोटी थो अचां, काॾे बि वञिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। हुआ जाकू अखियुनि में आई, हुआ जाकू अखियुनि में आई। हर नज़ारो हर नज़ारो हर नज़ारो लगे तो सुरमाई। हुआ जाकू अखियुनि में आई। मां पहाड़नि में ई रहियो आहियां। मां पहाड़नि में ई रहियो आहियां। हीअ पत्थरनि ॾिनी आ लालाई। हुआ जाकू अखियुनि में आई, हुआ जाकू अखियुनि में आई। हर नज़ारो हर नज़ारो हर नज़ारो लगे तो सुरमाई। हुआ जाकू अखियुनि में आई। वेलकम बैक। अवां सभिनी खे भलीकार चवंदुसि वक़्तु घटि थी करे थोरो बचो आहे, यानी कि एतिरो वक़्तु बचो आहे जो अवां सां हिकिड़ो सेगमेंट खेॾी सघिजे थो जेको बैलून्स सेगमेंट जो नालो आहे। ऐं अवां उन में कॉल करे पंहिंजे पसंदि जो कलर ॿुधाईंदा आहियो त कहिड़ो बैलून विनर आहे। यानी कि ही जेके हिन वक़्तु 4 बैलून्स अवां जे साम्हूं नज़र अचनि पिया, रेड, पिंक, स्काई ब्लू ऐं पर्पल। इन 4 बैलून्स में अवां ॿुधाईंदव त
विनर कहिड़े बैलून्स में आहे ऐं सच इहो आहे अॼु त मूंखे बि ख़बर कोन्हे का त विनर कंहिं में आहे यानी कि अवां ॿुधाईंदव मां बि तव्हां सां सरप्राइज़ हूंदुसि ॾिसूं था त कहिड़े बैलून में विनर आहे सो लाइन ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदनान तो ॻाल्हायां नवाबशाह मां अदनान भाउ कीअं आहियो ख़ैर तव्हां ॿुधायो 4 बैलून्स आहिनि उन्हनि में तव्हां कलर ॿुधायो सी ग्रीन आहे स्काई ब्लू कलर आहे अदनान भाउ जो ऐं उन्हनि स्काई ब्लू चूज़ कयो आहे ख़बर पवंदी त हिन वक़्तु केरु आहे ॿियो कॉलर जेको रेड खणंदो केरु आहे कॉलर जेको पर्पल खणंदो केरु आहे कॉलर जेको पिंक खणंदो पिंक कलर त तक़रीबन फीमेल्स घणो उनखे लाइक कंदियूं आहिनि सो ॾिसूं था त केरु आहे अॼु लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम जी अदायदे वालेकुम सलाम मां शहीद बे नज़ीराबाद मां ॻाल्हायां पई मिसिस रहमान कीअं आहियो तव्हां जी जी ज़बरदस्त शो तव्हांजो ॾिठो ऐं ठीकु ठाक ख़ैरियत माशाल्लाह थैंक यू सो मच मिसिस रहमान असांखे कॉल कंदियूं रहंदियूं आहिनि ऐं ज़्यादातर तव्हां आख़िर में ई टाइम बचंदो आहे त उन वक़्तु ई तव्हां कॉल कंदियूं आहियो सो हिन वक़्तु स्टार्टिंग मां ई मां कई पई पर हींअर लकीली मिली वई अच्छा ठीकु आहे अच्छा तव्हां हिन वक़्तु 3 चॉइसिस तव्हां वटि आहिनि हिकु त पिंक कलर आहे ॿियो रेड कलर आहे ऐं पर्पल कलर आहे स्काई ब्लू त उहो चूज़ थी चुको आहे त तव्हां कहिड़ो कलर चूज़ कंदो मां रेड कलर रेड मिसिस रहमान रेड कलर चूज़ करे पई ज़बरदस्त सो हिन वक़्तु 2 कलर त थी चुका आहिनि यानी कि बाक़ी बचा आहिनि 2 कलर हिकिड़े माण्हू खे अञा चॉइस आहे उनजे हथ में उहो चाहे त कॉल करे पंहिंजी चॉइस ॿुधाए सघे थो उनखां बाद में आख़िरी चॉइस न हूंदी आहे उहा असांजी चॉइस असांजी तरफ़ां उनखे मिलंदी आहे सो 2 कलर बाक़ी बचा आहिनि हिकिड़ो आहे पिंक ऐं ॿियो आहे पर्पल कलर या पिंक कलर ॾिसूं था केरु हूंदो जेको ही कलर खणंदो पाण वटि टाइम बिल्कुलु बि आख़िरी बचो आहे ऐं इन सां गॾोगॾु सी त मुख़्तलिफ़ शहरनि में अची चुको आहे पर कराची में अञा उहो सी न आयो आहे जेको हुजणु घुरिजे पर ॿियनि इलाइक़नि जी ख़बर न आहे ज़्यादातर असांजे लाड़काने में हिन वक़्तु घणो सी हुजणु घुरिजे ऐं उहो हूंदो बि छो त उहे इलाइक़ा आहिनि जिथे गर्मी बि घणी थींदी आहे ऐं सी बि घणो थींदो आहे कराची में गर्मी बि घटि हूंदी आहे ऐं सी बि घटि हूंदो आहे छो त कराची समुंड आहे समुंड सियारे में बाफ़ वधीक छॾींदो आहे ऐं ऊन्हारे में उन मां थधी हवा बि वधीक ईंदी आहे सो हिन वक़्तु अञा असां वटि 2 कॉल्स आहिनि ऐं अञा कॉल अचे पई रस्ते में आहे अची चुकी आहे लाइन ते सुन रखिया अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम हैदर बादशाह छा हाल आहे ख़ुशि हो जी वाह फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो शफ़ीक अहमद बानसैदाबाद शफ़ीक अहमद भाउ कीअं आहियो जी अल्लाह शुक्र तव्हां ॿुधायो फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो ठीक सर अञा गिफ्ट न आहिनि मिलिया अगस्त महीने जा गिफ्ट न आहिनि मिलिया बिल्कुलु तव्हांखे इहो शुरू में जेकर तव्हां प्रोग्राम ॾिठो त मां शुरू में ई अनाउंस करे चुको आहियां त हिन हफ़्ते अवां सभिनि ॾे असां गिफ्ट मोकिलींदासीं ऐं अवां वरी पोइ ज़रूरु असांखे ॿुधाइजो छो त हाणे उहे लिस्टूं तयारु थी चुकियूं आहिनि मां स्टार्ट में इहे ॿुधाए चुको आहियां त हाणे हिन हफ़्ते तव्हां वटि गिफ्ट ईंदा ठीकु आहे भाउ हिन वक़्तु कलर ॿुधायो कहिड़ो तव्हां चूज़ कयो पिया सर जेको रेड जे पासे में आहे पिंक जी ठीकु आहे पिंक कलर असांजे शफ़ीक अहमद भाउ चूज़ कयो आहे ऐं बाक़ी आहे पर्पल यानी कि मां कॾहिं कॾहिं पंहिंजे बेबीज़ खे मूंखां कहाणियूं पुछंदा आहिनि पोइ मां हिकिड़ी कूड़ी कहाणी ठाहे ॿुधाईंदो आहियां उन में माना हथ जी कहाणी ईअं खणी चइजे मां 2 लड़कियां बच्चियां थी एक का नाम था अर्पल और दूसरे का नाम था पर्पल सो ईअं करे मिड़ई उन्हनि खे कहाणियूं ॿुधाईंदो आहियां हिक जो नालो हुयो अर्पल ऐं ॿिए जो नालो हुयो पर्पल सो अर्पल जी त ख़बर न आहे बाक़ी पर्पल अञा असां वटि बैलून पियो आहे उहो जेको बि कॉलर हूंदो उनजी नसीब में ईंदो ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी मां पंहिंजो नालो ॿुधायो कहिड़े शहर खां जी मां कुदसिया थी ॻाल्हायां शिकारपुर खां छा हाल आहे ठीकु आहे हा फर्स्ट क्लास अदी कुदसिया शिकारपुर खां असांखे कॉल कई आहे ऐं उन्हनि जे नसीब में आयो आहे पर्पल कलर जी अदा
पर जेकर थोड़ो अॻु में तव्हां कॉल कयो आहे त तव्हां वटि चॉइस हुई, यानी कि तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कलर चूज़ करे सघो पियूं, पर हिन वक़्तु तव्हां आख़िर में कॉल कई आहे त तव्हांखे असां ॾिनो आहे कलर पर्पल। ठीकु आहे यदि, थैंक यू सो मच। अवां कॉल कंदा आहियो, असांजे शो में पार्टिसिपेट कंदा आहियो। हिन वक़्तु पाण ईंदासीं फाइनल रिज़ल्ट जी तरफ़। ख़बर पइजी वेंदी त कहिड़े बैलून में विनर जी पर्ची आहे। सो स्टार्ट वठूं था। अदी कुत्सिया जंहिं आख़िर में कॉल कई आहे ऐं असां उन्हनि खे ॾिनो आहे कलर पर्पल। पर्पल कलर में ॾिसूं था त छा हुयो जेको स्टार्ट में ई हुयो। मथे हफ़्ते कोशिशि कजो अदी, पर तव्हां सुभाणे बि करे सघो थियूं। बाक़ी आहे स्काई ब्लू, यानी कि जंहिं असांखे पहिरीं कॉल कई अदनान। ख़बर पवंदी त स्काई ब्लू में छा आहे। स्काई ब्लू में असांखे अदनान कॉल कई हुई। चओ पंहिंजे नसीब खे, चओ पंहिंजे नसीब खे भाउ, यानी कि तव्हांजे बि बैलून में विनर न हुयो। सो हिन वक़्तु अचूं पिया शफ़ीक अहमद जंहिं पिंक कलर चूज़ कयो ऐं उनखां पोइ ख़बर पए, हाणे ख़बर पवंदी टैन टैन हाणे ख़बर पवंदी। ओ माय गॉड, फूकड़े जो रंग तो सही चूंडियो आहे भाउ, फूकड़े जो रंग तो सही चूंडियो आहे। मिसिस रहमान असांखे कॉल कई ऐं उन्हनि रेड कलर चूज़ कयो। मिसिस रहमान असांखे कॉल कई ऐं उन्हनि रेड कलर चूज़ करे इहो ॿुधायो, हुननि इहो ॿुधायो त खटी आयो ख़ैर सां। मिसिस रहमान ही सेगमेंट विन करे अवां बहितरीन तोहफ़ो हासिल कयो आहे ऐं हिन हफ़्ते अवां सभिनीनि ॾे इंशाल्लाह जिन जिन जा गिफ्ट्स काफ़ी महीननि जा कुझु रहियल आहिनि ऐं असां हिकिड़े टाइम ते सभु गॾु अवां ॾे गिफ्ट्स मोकिलींदा आहियूं। जीअं पोयां गिफ्ट्स अवां सभिनी ॾे मोकिलियासीं, हाणे हिननि ई कुझु ॾींहंनि में अवां ॾे पहुचंदा ऐं अवां ज़रूरु असांखे असांजे पेज ते, असांजे हिन चैनल ते ज़रूरु आगाह कंदा कयो त तव्हांखे उहे गिफ्ट्स मिलिया आहिनि। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी सुभाणे हैदर क़ादरी अवां सां गॾु हाज़िर थींदो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो।